जेके पंहिंजे नबियनि ते सहीफ़ा नाज़िल फरमायो वो किताबी सूरत में सहीफ़ा नाज़िल किताबी सूरत में ताला जेको सहीफ़ा तौरात अता फरमायो उहा किताबी सूरत हुई हुनजी लिखियलु हुयो अॻ में खां किताबी सूरत हुई इस्लाम खे ज़बूर मिलियो अॻ में लिखियलु हुयो किताबी सूरत में मिलियो अॻ में लिखियलु हुयो किताब इस्लाम खे इंजील मिलियो अॻ में लिखियलु हुयो किताबी सूरत में मिलियो अॻ में लिखियलु हुयो किताबी सूरत जे कलाम यानी क़ुरान मजीद जो इहो इतिहास आहे जो अल्लाह पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगंबर सहीफ़े की सूरत में अॻ में लिखियलु आहे सहीफ़े की सूरत में हर जे हिसाब सां ज़रूरत जे मुताबिक़ अल्लाह पंहिंजे पैगंबर ते ज़बान खे नाज़िल कंदो अल्लाह पंहिंजे पैगंबर ते ज़बान खे नाज़िल कंदो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे इनके अल्लाह पाण तिलावत फरमायो आहे इनके क़ुरान खे अल्लाह पाण कलाम कयो आहे लिहाज़ा क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे या जेके किताब आहिनि से अल्लाह जा किताब आहिनि क़ुरान मजीद अल्लाह जे किताब के साथ में अल्लाह जो कलाम भी आहे किताब इम्तियाज़ हासिल आहे क़ुरान मजीद भी आहे इम्तियाज़ हासिल आहे क़ुरान मजीद अज़मत वारो किताब आहे बड़ी बरकत वारो किताब आहे बड़ी बरकत वारो जे अंदर इन जो को मिसाल ना आहे जे अंदर इन जो को मिसाल ना आहे इन तबारक व तआला पंहिंजे कलाम मुक़द्दस में पंहिंजे कलाम मुक़द्दस में जिज़ाना तौर जिज़ाना तो करे छड़ियो जेकॾहिं तव्हां हिन क़ुरान खे जे सचे हुजण ते तव्हांखे जे शक आहे सचे हुजण ते तव्हांखे सम्झो था त हीउ कलाम इलाही न आहे कलाम इंसानिया इलाही न आहे कलाम इंसानिया त हीउ कलाम उलूही न आहे हीउ कलाम मोहम्मद बिन अब्दुल्लाह जो पंहिंजो घड़ियल किताब आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह जो पंहिंजो घड़ियल किताब आहे सूरत मिस्ली तमाम बरब आयो तमाम मक्के जा वॾा फसीह आयो पूरी दुनिया जा अरब गॾिजो पूरी दुनिया जा अजम गॾिजो पूरी दुनिया जा अजम इस्लाम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं सभु इंसान हिन क़ुरान जी हिकु आयत अहिड़ी का आयत ठाहे एजाज़ आहे क़ुरान जो इहो एजाज़ आहे क़ुरान जो छो त हीउ कलाम इलाही आहे अल्लाह जो कलाम आहे अल्लाह जे कलाम जो मदे मुक़ाबिल थी नथो सघे अल्लाह जे कलाम जो जी अल्लाह सचो आहे अल्लाह सचो आहे कीअं अल्लाह जो कलाम बि सचो आहे कीअं अल्लाह जो कलाम बि सचो आहे अल्लाह खां ग़लती थियणु महाल आहे अल्लाह जो जेको किताब आहे हुनजे अंदरि ग़लती महाल आहे अल्लाह जो जेको किताब आहे हुनजे अंदरि ग़लती महाल आहे हीअ किताब असांजे लाइ मुकमल ज़ाब्ते हयात आहे असांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो बेहतरीन नमूनो आहे अल्लाह असांजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो गाइड बुक अता फरमायो आहे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ क़ुरान खे ॾिसी करे फरमायो आहे हिन क़ुरान खे पंहिंजे लाइ मशाल राह बणायो हिन क़ुरान खे पंहिंजे लाइ इमाम बणायो हिन क़ुरान खे पंहिंजे साम्हूं बीहारियो आईने वांगुरु जीअं क़ुरान चयो वञे तीअं पंहिंजो पाण खे ठाहींदा वञो जीअं क़ुरान चयो वञे तीअं पंहिंजो पाण खे ठाहींदा वञो जीअं क़ुरान चयो वञे तीअं पंहिंजी अज़मत वारो किताब आहे हेॾी बुलंदी किताब आहे वारो किताब आहे हेॾी बुलंदी किताब आहे वारो किताब आहे हज़रत इमाम मालिक फरमाइनि था त मां अल्लाह तबारक व तआला फरमाइनि था त मां 99 दफ़ा पंहिंजी निंड में अल्लाह जी ज़ियारत कई पंहिंजी 99 दफ़ा ज़ियारत कई मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ख्वाब में जॾहिं आख़िरी 100 दफ़ो जॾहिं अल्लाह जी ज़ियारत थी त मां अल्लाह खां सवाल कयो ए मुंहिंजा रब करीम खां सवाल कयो दुनिया जे अंदरि काइनात जे अंदरि जे बाननि मंझां तोखे महबूब तरीन बानो कहिड़ा अल्लाह तबारक व तआला मूंखे वराणियो जवाब ॾिनई त मूंखे उहो पंहिंजो बानो दुनिया जे सभिनी इंसाननि खां वधीक महबूब आहे जेको मुंहिंजे क़ुरान जी तिलावत कंदो आहे वधीक महबूब जेको मुंहिंजे किताब जी तिलावत कंदो आहे जेको मुंहिंजे क़ुरान मजीद खे पढ़ंदो आहे जेको मुंहिंजे मालिक फरमायो पढ़ंदो आहे फ़क़ीह हुयो न मालिक ई हुयो फ़क़ीह हुयो मुज्तहिद हुयो वो क़ुरान जे अंदरि इज्तिहाद कंदा हुआ क़ुरान जे अंदरि फरमाइश से क़ुरान खे सम्झे चाहे न सम्झे फरमाइश से के एतबार से सम्झी पढ़ंदा आहिनि के न सम्झी पढ़ंदा आहिनि ख़ाली पढ़ी पढ़ंदा आहिनि के न सम्झंदा आहिनि ख़ाली पंहिंजी नफ़्सी तिलावत कंदा आहिनि अल्लाह फरमायो फ़ाहमिन औ बिला फ़ाहमिन फ़ाहमिन खे उहो बानो महबूब आहे जेको मुंहिंजे क़ुरान जी तिलावत कंदो आहे जेको मुंहिंजे क़ुरान खे सीने लाहींदो आहे जेको पंहिंजी निंड फिटाए करे पंहिंजा आराम फिटाए करे पंहिंजी दुनिया जी मसरूफ़ियात खे छॾे करे ऐं मुंहिंजे अल्लाह जे कलाम जी तिलावत कंदो आहे मूंखे काइनात जे तमामु तर इंसाननि खां वधीक महबूब आहे चाहे वो क़ुरान खे सम्झी पढ़े या न सम्झी पढ़े चाहे वो क़ुरान खे सम्झी
अलिफ लाम मीम को हिक हरफा अलिफ लाम मीम को हिक हरफा बल्कि अलिफुन हरफुन लामुन हरफुन मीमुन हरफुन अलिफ लाम मीम जे अंदर अलिफ अलग हरफा लाम अलग हरफा मीम अलग हरफा अलिफ उड़ाने को अलग है लाम उड़ाने को अलग है मीम उड़ाने को अलग है खाली अलिफ लाम मीम पढ़न सा अल्लाह तबारक व तआला मीम पढ़न मुसलमान के लिए नेक अता फरमाए छे मुसलमान के लिए नेक अता फरमाए छे इन बाबरकत महीने में इन बाबरकत महीने जो तुफे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रमजान मुबारक जो बाबरकत महीनो मुबारक अल्लाह इन जे अंदर एडो मेहरबान थींदो आहे इन जे अंदर एडो मेहरबान थींदो आहे अल्लाह जो बानो गुरु से नियत से अल्लाह जी रज़ा खातिर बरकत नफल पढ़ंदो अल्लाह उनके फर्ज जेतरो सवाब अता फरमाए अल्लाह उनके फर्ज जेतरो सवाब अता फरमाए जेकने फर्ज पढ़ंदो अदा फरीज़ा कमन अदा सबईन फरीज़ा कमन अदा जेको हिकड़ो फर्ज पढ़ंदो उनके अल्लाह 70 फर्जन जेतरो सवाब अता फरमाए अल्लाह 70 फर्जन जेतरो सवाब अता फरमाए कि अल्लाह 70 फर्जन जेतरो सवाब अता फरमाईंदो 70 फर्जन जेतरो सवाब अता फरमाईंदो रमजान मुबारक जे तुफे इनकी बरकत जे तुफे मुबारक जे तुफे इनकी बरकत जे तुफे अर्ज़ जेकरे इनकी बरकत जे तुफे साल में हिकड़ो दफ़ो खत्म कर हर मुसलमान के मथा खत्म कर जेड़ो लाज़िमान के मथा वो जेको लाज़िम इने कुरान जे खत्म के लाज़िम समझी करे पढ़ंदो खत्म के अल्लाह तबारक व तआला जगने हिकड़ो खत्म कर दो अल्लाह उनके 70 खत्म ही सवाब अता फरमाए अल्लाह उनके 70 खत्म अल्लाह वटे अल्लाह जे वट नेक तका खोटे त काने वडो करीमा का खोटे त काने रहीमा वडो करीम अड़ा फुट खजाना है रहीमा करोड़ अड़ा फुट खजाना है इसमें गयो कुरान वडी अजमत वालो किताब कुरान वडी अजमत वालो किताब कुरान से गडो गड जे कुरान से पंहिंजी निस्बत जोड़ी या कुरान से जो मंसूब थियो अल्लाह उनके बुलंद बढ़ाए छे अल्लाह उनके बुलंद इन हादल कुरान हादल कुरान अक़म यहदी अल्लाह तबारक व तआला फरमाए तो हिन कुरान जे तुफेल तबारक व तआला फरमाए तो हिन कुरान से निस्बत पंहिंजी जोड़ी दो मां अल्लाह उनके बुलंद बढ़ाए छे जे मुझे मां अल्लाह जो कलाम बुलंद बढ़ाए छे जे मुझे मां अल्लाह जो कलाम बुलंद मिसाल जो मिसाल कुरान पाक जी का बाइंडिंग है मथु पाठो जो कवर जी का बाइंडिंग है मथु कुरान मजीद ना है जो कुरान मजीद से कोन ताल्लुक काने जाहिरी तौर पे बातिनी तौर पे कोई ताल्लुक कोने जो कुरान से कोन ताल्लुक कोने अपनी कवर जो कुरान से कोन ताल्लुक कोने अली बराम दा शुरू दो कुरान अल्हम्दुलिल्लाह शुरू दे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम का कुरान शुरू दे ये को पाठो ये पाठो सिर्फ ये को पाठो कुरान के महफूज करने दिलाए कुरान के महफूज करने की हिफाजत दिलाए बात करे हुआ हिफाजत दिलाए हुआ बात करे हुआ छाती दो जेने मुसलमान मोमिन मुसलमान कुरान की तिलावत दिलाए तो सारा सब ना फिर पाठे में जुड़ी तिलावत दिलाए तो सारा सब ना पाठे में इंसान आई दुनिया का पाठा व्याप घड़ा है इंसान आई पर इनके अजमत चोकली इनके इज्जत चोकली मुसलमान इनके जुम्मे चोकली इनकी निस्बत कुरान समझने की जुम्मे चोकली इनकी निस्बत कुरान समझने की पर जेने ऐसा कपड़ा तो व्याप घोड़े छा महीने के कपड़ा की छुड़ा के व्याप घोड़े छा पंज रुमाल की जुम्मे नहीं छा पंज रुमाल की जुम्मे नहीं के कपड़े के मानो जुम्मे नहीं दो उनके बेवकूफ के सब दे दो जुम्मे की जाए तो सब दे दो चलो तो नाय कपड़ा बिठा जुम्मे चलो तो नाय कपड़ा बिठा वही कपड़ो जिने बाजार में 7 मीटर कपड़ो वठी करे ए पुराने के लाए उनके पाराई नहीं पुराने के लाए गिलाफ पाई नहीं पाराई जने खड़ता है गिलाफ असा से ना फिर कपड़े के कपड़े की इज्जत होती है कपड़े की हुर्मत होती है कपड़े के बस जमीन ते हुर्मत इसलिए बर्दाश्त नहीं करता तो तुमने कपड़े की निस्बत में कुरान समझ नहीं करता तो तुमने कपड़े की निस्बत में जे की निस्बत अल्लाह जी ने कलाम से जुड़ी हुई उन्हें के अल्लाह दुनिया के अंदर बुलंद फरमाए छड़ी हुई उन्हें के अल्लाह दुनिया के अंदर बुलंद फरमाए छड़ी मगर अब्दुल्ला हुयो निस्बत कुरान की मिली सिद्दीक अकबर बढ़ जी निस्बत कुरान की मिली सिद्दीक अकबर तक चवे तो मुखे बकरी उच्चारण पड़ी जो उमर तक चवे तो उठा उच्चारण पड़ी रहा पर निस्बत कुरान की मिली फारूक आजम बढ़ रहा पर निस्बत कुरान की मिली फारूक आजम बढ़ उस्माने गनी हुआ दौरे जिहाद में ये जा जाहिल हुआ बुत परस्त हुआ पर जने कुरान की निस्बत मिली उस्माने जिन्नूरैन बन गया निस्बत मिली उस्माने जिन्नूरैन बन गया मैं शेरे खुदा
कुरान की निस्बत मिली असदुल्लाह गालिब पढ़ जिया निस्बत मिली असदुल्लाह हबशी का तबज्जो बिलाल हबशी का तबज्जो तुम जो नसब चाहे बिलाल हबशी जो नसब चाहे बिलाल हबशी जी वही जो नसब कौन समझे पहुंचे हबशी जी जने इनकी निस्बत कुरान से मिली वही कायनात जो आखिरी इंसान मिली वही मोमिन मुसलमान हो हजरत बिलाल नालो हिदो तो रज़ी अल्लाह ताला अन्हु बिलाल नालो हिदो तो रज़ी अल्लाह जी निस्बत कुरान से निस्बत कुरान से अबू जहल उतबो शेर अबू जहल मक्के का सरदार हुआ मक्के का रईस हुआ सरदार हुआ रईसन के लिए नहीं पूछे सरदार जो कहे वो तो पूछे हुसैन परस्त जो कहे वो तो पूछे हसीना जो कहे वो तो पूछे अबू लहब असब नहीं अबू लहब जब है हुस्न जे लावे के जब है हुस्न जे लावे के लहब चाहिए दो जो शख्स एडो हसीना जमीर होयो जो उनके अबू लहब चाहिए दो जमीर होयो जो उनके अबू लहब चाहिए दो उनके अबू लहब चाहिए दो एडो तो खूबसूरत होयो लहब के कुरान का जो था ए कुरान अबू लहब जो था फरमाया तब्बत यदा अबी लहब व तब्बत यदा अबी लहब व अबू लहब के उन हसीना के जो आखिरी इंसान के मोमिन के सलमान अल्लाह के रसूल जे एक सहाबी जो नालो वठी करे एक सहाबी जो नालो वठी करे तेरा अकीदत ऐं सालत जिंदो जो उन जे मथा पड़े रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उन जे मथा पड़े सहाबा निस्बत पंहिंजी कुरान सां जोड़ी सहाबा निस्बत पंहिंजी कुरान सां जोड़ी दुनिया जा मुअर्रिख गुज़रिया आहिनि दुनिया जे अंदर वॾा फिलासफर गुज़रिया आहिनि दुनिया जे अंदर वॾा इंसान गुज़रिया आहिनि दुनिया जे अंदर वॾा जाली गुज़रिया आहिनि वॾा तोप गुज़रिया आहिनि वॾा इमाम आइम्मा मुज्तहिदीन इमाम आज़म इमाम अबू हनीफा मुज्तहिदीन इमाम आज़म निस्बत कुरान से जोड़ी वो इमाम आज़म बन गया कुरान से जोड़ी वो इमाम निस्बत कुरान से जोड़ी वो इमाम तफसीर पढ़ लिया वो इमाम तफसीर पढ़ लिया जो निस्बत कुरान से जोड़ी हदीस बन गया कायनात बन गया गवाह रही अल्लाह उन्हें का इज्जत जेका अज़मत जेका बुलंदी जेका रफ़त अता फरमाई कायनात जे इंसान के अल्लाह ताला फरमाई कायनात जे इंसान की निस्बत कुरान से अज बजे करे गरीब जो गरीब अज बजे करे गरीब जो गरीब मिस्कीन तरीना गरीब जो पुत्रा हाफिज़ कुरान तरीना निस्बत कुरान से हाफिज़ कुरान मुझे निस्बत जने नमाज जने सफर में चाहे वजीर हुजे बादशाह हुजे केडो बड़ो तोप खान हुजे नमाज जरा इकामत करी थी तो वो गरीब जो इकामत करी थी उनकी निस्बत ने कुरान से है सरदारी केर थी वो जाने को मुजरा केर थी ना केर थी वो जे सूरह इखलास पढ़न थी जे दुनिया जो बड़ी बड़ी डिग्री वन थी जे दुनिया जो बड़ी कुरान की डिग्री नंगा नाशना है डिग्री नंगा वाण बाग पर नाशना है लग्जरी लाइफ जिसी करे समझना होगा जी जिंदगी देने दी जिंदगी में कुरान वाला दिया बज़ाहिर कड़ी उनते तकलीफ वजंजू उनते मशक्कत वजंजू तकलीफ दुनिया की मशक्कत मशरिया की तकलीफ आरजिया खत्म थियणिया महदूदा खत्म थियणिया यानी कुरान की निस्बत थी करे अल्लाह जे बन के आखिरत में जो अजर अता फरमाइंदो अल्लाह जो आखिरत में के मकाम अता फरमाइंदो सो ये लग्जरी लाइफ वाला ये जेके लग्जरी लाइफ वाला ये तोप खाने फड़े खाने उन्हें वाक़या में पहुंची विदियो असां के गरीब समझना सी एता असां हारी होयो गरीब असां नारी में फुटो होयो असां रोटी में जाए होयो एता अनपढ़ होयो इनके ते नौकरी इनके के लेखित होयो अज अल्लाह के अजर अता फरमाइयो अल्लाह उनके मकाम अता फरमाइयो अल्लाह वाक़या में बड़ी मिलोगी वाक़या में निस्बत है कुरान से बड़ी इस्मत वालो किताब बड़ी बुलंदी वालो किताब कुरान की मार्फत वालो किताब कुरान की मार्फत का तो पूछना कुरान वालो चाहे कुरान पान तो बताए वालो चाहे मजीद मुझे मालूम कुरान मजीद है मजीद कुरान का तो पूछा मजीद है तो तुझे ज़ुबान करिया कुरान समय तो बिलिसान अरबी मुझे ज़ुबान अरबी आए मां कुरान का पूछा अरबी पहलो पाते हुए कुरान को बताए फिर लौही महफूज मां लोहे महफूज आयस मां कुरान का तो पूछा महफूज आयस मां के नाज़िल कयो फरमाया तंजील मिन रब्बिल आलमीन कयो फरमाया जहान के रब नाज़िल फरमाया मां कुरान का तो पूछा तो के खड़ी आयो नजर भी रूहुल अमीन जब मुझे जिब्रील
बुधाए हा हा इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून कायनात जे खालिक मालिक नाज़िल फरमायो मूंखे मुंहिंजी हिफाज़त जो रखवाड़ कयो मूंखे मुंहिंजी क़ुरान खां तो पुछा तुंहिंजे अंदर का शक जी गुंजाइश क़ुरान जे जो ला रैब फीह गुंजाइश थोड़ा किताब है तुंहिंजे अंदर शक जी गुंजाइश आहे तुंहिंजे अंदर शक जो पहलू आहे मां उहो किताब आहियां ला रैब फीह मुंहिंजे अंदर सॼे बराबर जी शक जी का गुंजाइश कान्हे का बराबर जी शक क़ुरान खे तो जवाब ऐं क़ुरान तुंहिंजो पढ़णु भला आसान आहे सवलो आहे क़ुरान तुंहिंजो पढ़णु भला आसान आहे तुंहिंजो ऐं क़ुरान तुंहिंजो पढ़णु आसान आहे सवलो आहे त क़ुरान तो ॿुधाए थोरा त यस्सर क़ुरान फ़हल मिन मुज़्ज़किर अल्लाह क़ुरान खे ॿारनि जे लाइ आसान बणाए छॾियो क़ुरान खे मां क़ुरान खां थो पुछां ऐं क़ुरान तुंहिंजी दिलि छा आहे क़ुरान थो ॿुधाए यासीन क़ुरान हकीम मां क़ुरान खां थो पुछां क़ुरान हकीम छा आहे क़ुरान थो ॿुधाए अर रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान मां क़ुरान खां थो पुछां क़ुरान तुंहिंजी फ़साद छा आहे त क़ुरान ॿुधाए थो ख़ुदहा वल्लैलि इज़ा सजा मां वद्दअक रब्बुक वमा कला मां वद्दअक रब्बुक वमा कला अज़मत वारो किताब आहे अज़मत वारो किताब आहे मां क़ुरान खां थो पुछां किताब तुंहिंजे नाज़िल थियण जो मक़सदु छा आहे तुंहिंजे नाज़िल थियण जो मक़सदु थो ॿुधाए हुदल लिन्नास मां काइनात जे इंसाननि जे लाइ हिदायत बणिजी आहे इंसाननि जे लाइ हिदायत काइनात जे इंसाननि जे लाइ हिदायत बणिजी आहे मां काइनात जे मूंखे जो हिदायत मूंखे सीने लाइजो मूंखे जेको वणंदो मुंहिंजे अमल कंदो मुंहिंजे हलाल खे हलाल सम्झंदो मुंहिंजे हराम खे हराम सम्झंदो मुंहिंजे जाइज़ खे जाइज़ सम्झंदो मुंहिंजे नाजाइज़ खे नाजाइज़ सम्झंदो मां चवंदुमि अॼु सूंदा हुजंदो ई सूंदा मां हराम थो सम्झां हिनखे हुजंदो ई सूंदा मां हराम थो सम्झां हिनखे जॾहिं मूंखे साम्हूं रखे करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो मां क़ुरान करे पंहिंजी ज़िंदगी अंदरि उनखे कहिड़ी इज़त अता फरमाईंदुसि हुनजो मिसाल खणे मां क़ब्र में मां सां गॾंदुसि क़यामत में मां सां गॾंदुसि ऐं उनखे जन्नत में दाख़िल करे पोइ गॾंदुसि ऐं उनखे जन्नत में दाख़िल करे तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांखे दुआ आहे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद सां निस्बत जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए निस्बत जोड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो इन रमज़ान मुबारक खे जेका फज़ीलत मिली आहे असां क़ुरान जी निस्बत जे करे फज़ीलत मिली आहे असां क़ुरान जी निस्बत जे करे तव्हां पुछोसि त कहिड़े महीने में नाज़िल थिए क़ुरान ॿुधायो शहर रमज़ान الذي أنزل فيه القرآन रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में नाज़िल थियो रमज़ान मुबारक खे जेको मुबारक कयो समूल नुज़ूल जे करे मुबारक कयो समूल नुज़ूल जे करे नाज़िल थिए इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र इन्ना लैलतुल क़द्र में नाज़िल थियो महीनो तेरे महीने जो असां क़दुरु कयूं एहतराम कयूं महीने जो असां क़दुरु कयूं एहतराम वारो ताला खां दुआ आहे त मुंहिंजो को चयो पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए मुंहिंजे हाफ़िज़ क़ुरान खे मुंहिंजे हाफ़िज़ क़ुरान जो ख़तम मुकमल कयो ऐं मुबारकबाद हुजे जमायतुनि खे ऐं मुबारकबाद हुजे जमायतुनि खे इन हाफ़िज़ जे पोयां इन हाफ़िज़ जे पोयां 27 ॾींहं इन हाफ़िज़ जे पोयां 27 मुक़द्दस ॿुधो ऐं क़ुरान पाक जी तकमील कई ॿुधो आख़िर दावाना क़ुरान पाक जी अल्लाह रब्बिल आलमीन आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐलान सुन ले ज़माना